अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इवनिंग स्पेशल सां गॾु आऊं आहियां तव्हांजी पंहिंजी मेज़बान एनी मस्तोई। नाज़रीन, असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसो था हर अंगारो ई अरबा तव्हांजे पंहिंजे चैनल मेरान टीवी ते, ऐं उन खां अलावा ॾिसी सघो था पंहिंजे ऑफिशियल पेज ते, फेसबुक पेज ते, जिते तव्हां लाइव ॾिसी सघो था। जिन वटि टीवी जी सहूलियत न आहे त उहे पेज ते बि असांजे प्रोग्राम खे जॉइन करे सघनि था। असां हुननि जी शामिलु कंदासीं फीडबैक ऐं लाइव कॉल बि तव्हांजी शामिलु कंदासीं। स्क्रीन ते ॾिनल नंबर आहे जिते तव्हां कॉल करे सघो था ऐं पंहिंजी राय जो इज़हार करे सघो था। अॼु असांजे जेके प्रोग्राम में महिमान आहिनि शकील अबड़ो साहब और उनखे भली कर चवंदी आहे। पाण हुननि हिकिड़ी कंपनीअ तरफ़ां प्रमोशन बि कई आहे ऐं हुननि जा इहे हेड बि आहिनि सिटको जा। भली कार अबड़ो साहब, कीअं आहियो? ठीकु आहियो? महिरबानी, महिरबानी, अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु। अबड़ो साहब, सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजी कंपनीअ बाबति ॿुधायो त उहा छा कंदी आहे? जी, सिंध इंडिजीनियस ट्रेडिशनल क्राफ्ट कंपनी, जंहिंखे सिंधीअ में सवली सिंधीअ में तरवीज सिंधी हुनर कंपनी, त जेको सिंध में ख़ासि तौर सां मुक़ामी सतह ते, ॻोठनि जी सतह ते क्राफ्ट्स ऐं हुनरनि जो कमु थिए थो, उन जी तरवीज ऐं तरक़ीअ जे लाइ इदारो कमु करे पियो। ऐं उन में मुख़्तलिफ़ हुनरमंद आहिनि सिंध जा। तव्हांखे ख़बर आहे पंहिंजा हुनर माशाअल्लाह पूरी सिंध उन में शाहूकार आहे। पर वक़्त सां गॾोगॾु उन में जेका मसइला अचनि पिया, आहिस्ता आहिस्ता पस्तीअ जे ज़वाल जे तरफ़ वञे पियो, उन खे बचाइण जी कोशिशि कयूं पिया। हैदराबाद में कहिड़ी कहिड़ी फैसिलिटी आहिनि सिटके जे तरफ़ां? जी, हैदराबाद में असां कल्चर डिपार्टमेंट जे ताउन सां हिते ई साम्हूं ई सिंध म्यूज़ियम में हिकिड़ो आर्टिज़न विलेज ठाहियो आहे, जिते हुनरमंदनि जो ॻोठु, ऐं उते असां वक़्तनि फ़वक़्तनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं नुमाइशूं कयूं था। ऐं हींअर बि ताज़ो ई हाणे 23 डिसंबर खां 25 डिसंबर ताईं हिकिड़ी सुठी नुमाइश आहे, जंहिंमें पूरी सिंध जा ख़ासि तौर सां ॿोध सतायल जेके हुनरमंद आहिनि उहे शिरकत कंदा ऐं उहे पंहिंजे हुनरनि जी डायरेक्ट अची हिते सेल बि कंदा ऐं उनजी प्रमोशन बि कंदा। हिकिड़ो त इहो कमु आहे। इन सां गॾोगॾु उते ई हिन विलेज में असां हिकिड़ो भरत जो सिखिया जो मर्कज़ बि खोलियो आहे, जिते हिते 20 खनि नियाणियूं अचनि थियूं, औरतूं जेके बहिराड़ी। हैदराबाद जी बि तव्हांखे ख़बर आहे त काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते तमामु गुरबत आहे, त उन्हनि इलाइक़नि खां ख़ासि तौर सां औरतूं अचनि थियूं ऐं अची हिते सिखिया वठनि थियूं। 1 साल जो इहो तरबियती प्रोग्राम हूंदो आहे, पोइ उन्हनि खे असां उहा सिंध जी बहितरीनु जेके टाका आहिनि, ऐं ख़ासि तौर सां हुरमुच आहे, तव्हां ॾिसो त केॾो पंहिंजा इंडिजीनियस टाकनि जी हिकिड़ी आहे, उन्हनि में ई उन्हनि खे तरबियत ॾींदा आहियूं त जीअं उहो अॻिते हली पंहिंजे हिन कम खे। अच्छा, हुननि खे हुते दाख़िला बि ॾींदा आहियो? जी जी, दाख़िला में हुन सां गॾु वज़ीफ़ो बि ॾींदा आहियूं। वाह वाह, ज़बरदस्त। अच्छा, दाख़िला जेको प्रोसेस आहे उहो कीअं हूंदो आहे? दाख़िला जो हर साल जीअं हींअर हाणे डिसंबर जो महीनो आहे त डिसंबर में ई उन्हनि जी हिकिड़ी टेस्ट कंदा आहियूं। उनखां पहिरीं बैनर लॻी वेंदा आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते, ऐं पोइ उहा टेस्ट थींदी आहे। उन टेस्ट में उन्हनि जा बुनियादी स्किल ॾिसंदा आहियूं त सफ़ा ईअं बिल्कुलु राह जेको हैंड हूंदो आहे उनखे ट्रेन करणु थोरो मुश्किल हूंदो आहे। जंहिंखे थोरो सुई सघे जो कमु अचे थो ऐं सुई टोपो ॾेई सघे, उन्हनि खे असां खणंदा आहियूं ऐं उन्हनि खे पूरे साल हिकिड़े कोर्स जे ज़रिए गुज़ारींदा। अच्छा अबड़ो साहब, जेके दाख़िला हुते वठनि था उहे पढ़ियल लिखियल हूंदा आहिनि या अनपढ़ियल हूंदा आहिनि? न, उहो शर्त कोन्हे त पढ़ियल लिखियल हुजनि, पर उहो त उनखे शौक़ु आहे, कमु सिखणु चाहींदा त उहे उन में हिसो वठी सघनि था। पर तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह पंहिंजी जेके ख़ासि तौर सां यंग जनरेशन आहे उहे त अचनि थियूं पढ़ियल लिखियल के इवन BA में पास बि छोकिरियूं अचनि थियूं ऐं उहे अची सिखण जो शौक़ु आहे हिकिड़ो, दाख़िला वठनि थियूं। नौजवाननि जो लाड़ो आहे हिन तरफ़? बिल्कुलु, हाणे इहो शइ हिकिड़ी वॾो चैलेंज बि आहे, अचे बि पियो, इहो लाड़ो त आहे, नज़र अचे थो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हाणे सिंध पाकिस्तान जी पूरी आबादी में 68% पंहिंजा नौजवान आहिनि। 68% जो मक़सदु 16 करोड़ पंहिंजी आबादीअ जो नौजवान आहे। हाणे उन्हनि आबादी मां ज़ाहिर वधि में वधि 5-6 करोड़ असांजे तालीम आला तालीम याफ़्ता थियो वञनि, डिग्रियूं वठनि था, पर बाक़ी जेको 10 करोड़ यूथ आहे उहो किथे यूटिलाइज़ थिए। उन्हनि जे लाइ हीअ हिकिड़ी बहितरीनु प्रोग्राम आहिनि हुनर, ऐं उन्हनि खे जेकॾहिं मुख़्तलिफ़ हुनरनि में, ज़रूरी न आहे त रुॻो ही हैंडीक्राफ्ट जो हुनर, पर ॿिया बि हुनर जेके मक़ामी लेवल ते सिखी सघनि था, त इहा हिकिड़ी सुठी फील्ड आहे। पर नौजवाननि जो लाड़ो आहे, अचनि पिया हिन फील्ड में। हैंडीक्राफ्ट में कहिड़ा हुनर आहिनि जेके मार्केट में खपत लाइ आहिनि? हैंडीक्राफ्ट्स में अजरक जो कमु तमामु सुठो हले थो, ब्लॉक प्रिंट आहे, नेचुरल डाइज़ आहे, काशी जो कमु आहे, झंडी जो कमु आहे, झंडी में बि सुठा कारीगर आहिनि, नौजवान बि आहिनि जेके कमु कनि पिया। इन खां अलावा तव्हांजो औरतुनि जो घणो हिन में अंग शामिल आहे, जेको ख़ासि तौर सां बास्केटरी आहे, रली जो कमु आहे, भरत जो कमु आहे, ऐं इन्हनि कमनि में औरतूं ज़्यादा आहिनि। अजरक हिकिड़ो अहिड़ो सेक्टर आहे जिते सिर्फ़ु मर्द कमु कंदा, या झंडी आहे जेको थोरो
ॾुखियो कमु आहे उन में मशक़त वारो कमु खणी चऊंसीं त उन में मर्द घणो तबिको कमु करे थो। नाज़रीन, असांजी गुफ़्तगू जारी आहे। टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, इवनिंग स्पेशल में। नाज़रीन, असां सां गॾु आहिनि शकील अबड़ो साहब, जेके आहिनि सिटके जे कम सां वाबस्ता आहिनि ऐं अॼु जी शाम हुननि जी असां सां गॾु आहे। ख़ूबसूरत कचहरी बि हली रही आहे। अच्छा अबड़ो साहब, हीउ जेको सिटके जो कमु आहे या जेको हथ जो हुनर आहे, इहो हिन वक़्तु कहिड़े कहिड़े इलाइक़नि में थिए थो? ॾिसो, हथ जो हुनर त पंहिंजो तव्हां ॻोठनि में हलिया वञो त हर ॻोठ में हथ जो कमु थिए थो, पर ज़्यादातर जेको ॾिठो वियो आहे त असांजूं ख़ासि तौर सां औरतूं जेके सलाड़ियल आहिनि हिन शोबे सां, त उन में भरत ऐं रलीअ जो कमु तमामु घणो आहे ऐं हर ॻोठ में तव्हांखे उहो कमु मिलंदो। ऐं बाक़ी ॿिया कुझु मख़सूस इलाइक़नि जे ख़ैरपुर में तव्हांखे खेस ऐं लुंगी जो कमु मिलंदो, अञा ताईं थिए पियो, या जेको मूड़ा ठाहिण काननि सां, बास्केटरी जो कमु, जेके खजीअ जे पतनि मां बास्केट्स वग़ैरह ठहंदियूं, उहो हिते बि आहे। कश्मीर में जेकबाबाद लाड़काणो एॾे कमु थिए थो। सिंधी टोपीअ जो कमु आहे अगरुराहू सईदाबाद में, जेकबाबाद, लाड़काणो ऐं घोटकी, पर हर इलाइक़े जी पंहिंजी पंहिंजी सिंधी टोपीअ जो कमु आहे, पंहिंजी हुननि जी सुञाणप आहे। ईअं ई भरत बि हर इलाइक़े जो पंहिंजो आहे। थरपारकर जो भरत बिल्कुलु लाड़ जे भरत खे बिल्कुलु चेंज हूंदो। इन नमूने सां हर इलाइक़े जी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप आहे। अच्छा अबड़ो साहब, सिंधी टोपी जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि? सिंधी टोपी ख़ासि तौर सां जेकॾहिं हिन पासे पाण ॾिसूं त सईदाबाद ऐं हिन पासे जेका ठहे थी उहा रुमाली टोपी, जेका तव्हांखे बिल्कुलु आम तौर ते मिले थी मार्केट्स में। हिन में घोटकी वारे पासे वरी स्पेशल टोपी या जेकबाबाद में ठहंदियूं, जिन जी वरी तव्हांखे हिकिड़ी सख़्तु क़िस्म जी भित नज़र ईंदी आहे, जेका टोपी हीरनि वारी टोपी आहे, या ॿियूं जेके हुन में ख़ासि हिकिड़ियूं क़बाइली जेके लिहाज़ सां हुते जेके टोपियूं ठहंदियूं उन्हनि जो कमु आहे। ऐं हिकु टोपी जेका पंहिंजी इहा रुमाली टोपी आहे, जेको ख़ासि तौर सां अगरुराहू में कमु थिए थो, इन जी खपत वरी अफ़गानिस्तान में घणी आहे। त इहे लिंक आहिनि, इंट्रस्टिंग लिंक, जेके असां ॾिसूं पिया त इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जी खपत न सिर्फ़ु पाकिस्तान बट ॿाहिरनि मुल्कनि में बि आहे ऐं उते बि वञनि थियूं ऐं मार्केट पंहिंजी कनि थियूं। पर सिर्फ़ु इन में अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको हुनरमंद आहे उहो अञा उन स्टेज ते न पहुतो आहे, उन लेवल ते न पहुतो आहे जो हू पाण एज़ एन एक्सपोर्टर थी कमु करे। विच में मिडल मैन आहिनि, विच में ॿिया अहिड़ा चैनल्स आहिनि जिन जे चकर में अची थो वञे, जंहिंजे करे हुननि जी जेका आमदनी आहे उहा तमामु घटि थी रहे। अच्छा अबड़ो साहब, हथ जे हुनर जी जेका मार्केटिंग आहे उहा मुल्क खां ॿाहिरि कहिड़ी आहे, कीअं आहे? हिन वक़्तु ताईं उन में एॾो को वॾो कमु न थियो आहे जेको आउं फ्रैंकली तव्हांखे ॿुधाईंदुसि। त असांजे इहो कमु छाकाणि जो वफ़ाक़ी हुकूमती इदारनि जो आहे, त हू उन्हनि जूं एम्बेसीज़, उन्हनि काउंसलेट्स आहिनि, त उहे हिन शइ खे केतिरो लिंक कनि थियूं, इन में एतिरो कमु न थियो आहे। ऐं इनफ़रादी तौर ते मिसाल पंहिंजा सिंधी वेठल आहिनि या जेके इन सकाफ़त सां प्यार रखनि था पूरे दुनिया में, उहे इनफ़रादी तौर ते इहो कमु कनि पिया, पर इज्तमाही तौर ते एक्सपोर्ट डेवलपमेंट कॉर्पोरेशन या ॿियनि इदारनि जे तवसत सां जेको कमु करणु घुरिजे उहो अञा उन में ज़रूरत आहे तमामु घणे कम जी। असांजी कोशिशि इहा आहे त ॾिसो, अॻे जेको कमु थींदो हो न, अॻे ही पूरो हिकिड़ो सकाफ़ती ताइफ़ा ठहंदा हुआ ऐं जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि ते वञी उते रोड शोज़ कंदा हुआ, उते उन्हनि जो हुनरमंद बि वेंदा हुआ, गॾोगॾु पंहिंजो लोक फनकार बि वेंदो हो। उनखां अलावा उनखे प्रमोट करण जे लाइ पंहिंजा जेके ॿिया होस्ट वग़ैरह आहिनि उहे बि वेंदा हुआ। त इहो पूरो हिकिड़ो सकाफ़ती पैकेज वेंदो, उन सां गॾोगॾु असांजी पूरी सकाफ़त उते प्रमोट बि थींदी ऐं हिननि जी हिकिड़ी प्रमोशन बि थींदी। हाणे हिन वक़्तु इहो कमु कोन थो थिए। अच्छा अबड़ो साहब, हथ जे हुनर में सीड़प केरु थो करे? नॉर्मली आमतौर ते त जेको हुनरमंद आहे उन जी उन में हूंदी आहे, बट विच में जेके चैनल्स ॿिया आहिनि जीअं दुकानदार आहिनि, त उहे दुकानदार या सेठियूं खणी असीं चऊं, त उहे सेठियूं आहिनि, उहे उन्हनि खे रॉ मटेरियल ॾींदा आहिनि, ख़ाम माल ॾींदा आहिनि, हू लेबर ते कमु कंदा आहिनि। माना इहो बि हिकिड़े क़िस्म जो सम्झो त चैलेंज आहे। त हाणे अजरक थी ठहे त उनजो कपिड़ो जेको आहे उहो तमामु महांगो आहे, या उनजो रॉ मटेरियल महांगो आहे, त उहो उन्हनि खे दुकानदार ॾींदा। उहो काफ़ी घटि माण्हू आहिनि अहिड़ा अजरक में जेके पंहिंजी लेवल ते हाणे अची विया आहिनि, पंहिंजनि पेरनि ते बीठा आहिनि, जेके पाण कमु कनि पिया। ऐं काशीगरी में सिर्फ़ु इहो आहे त उन में छाकाणि जो रॉ मटेरियल उनजो एॾो महांगो न आहे, सस्तो आहे, त उहो कमु कनि पिया। तबड़ो साहब, हिन में त हुनरमंद जेके आहिनि उहे कर्ज़ी बि थींदा हूंदा? इलाही उन्हनि जी हिकिड़ी सम्झो त
हुनर ते चैलेंज आहे, ख़तम बि थिए पियो इन्हनि ई ॻाल्हियुनि जे करे, छो जो अहिड़ा ज़रिया न आहिनि जो बैंक्स बि एॾो उन्हनि ते इनकरेज न पई करे, लोन अहिड़ा सवला लोन न आहिनि वठणु, तंहिंजे करे हिन में मुश्किलात आहिनि बिल्कुलु। बैंकुनि जो हिन कम में कहिड़ो किरदारु आहे या कहिड़ो किरदारु अदा थी सघे थो? ॾिसो, बैंकुनि जे अगरि रियलिटी में वञूं त जीअं माइक्रो फाइनेंस आहे, हाणे माइक्रो फाइनेंस हिकिड़ी बैंक आहे जेका नंढी लेवल ते उन्हनि खे कर्ज़ा ॾिए थी, पर उन्हनि जो इंट्रेस्ट रेट एॾो वॾो हूंदो आहे जो उहो अफोर्डेबल न हूंदो आहे। ऐं ख़ासि तौर सां पाण जहिड़े मुल्क में ग़रीब माण्हू ॾाढो हिकिड़ो अवॉइड कंदो आहे कर्ज़ खणण खां, इन क़िस्म जे बैंकुनि जे चक्करनि हिननि खां। हिकिड़ो त इन सिस्टम खे सवलो करण जी ज़रूरत आहे, त आर्टिज़न या हुनरमंद वटि को बि कोलेट्रल कोन हूंदो आहे जेको हू पंहिंजे लिहाज़ सां उते जमा कराए ऐं लोन जे लाइ अप्लाई करे। हिकिड़ो त हुनखे इंट्रेस्ट फ्री लोन्स ॾे वठी वञणु घुरिजे ऐं नंढा नंढा कारोबारनि में उन्हनि खे हेल्प आउट करणु घुरिजे। कुझु प्रोग्राम्स आहिनि कनि था, पर अञा इन जो हिकिड़ो नेटवर्क फैलाइण जी ज़रूरत आहे ऐं उनखे सवलो सिस्टम खे कजे, वन विंडो ऑपरेशन हुजे ऐं उन्हनि खे उहा सहूलियत ॾिजे त कमु सुठो थी सघे थो हिन में। अच्छा अबड़ो साहब, प्रोग्राम जी शुरूआत में असां ॻाल्हि कई हुई नौजवाननि जी। जी, नौजवान हथ जे हुनर जे में कहिड़नि में दिलचस्पी रखनि था? ॾिसो, अॼुकल्ह जे नौजवान जेको आहे उहो ज़्यादा लेबर इंटेंसिव में एॾो इंट्रस्टेड कोन्हे। मिसाल जे तौरु आउं ॻाल्हि कयां त जेको उणण जो कमु आहे, कोरको धंधो हूंदो, अॻे तमामु घणी लेवल ते तमामु घणे तइदाद में माण्हू पैदा थींदा हुआ, नौजवान हूंदा जेके कमु सिखंदा हुआ। ऐं इहो माना आउं खणी ॻाल्हि कयां त 40-50 साल पहिरीं जी ॻाल्हि, छो जो आउं जंहिं इलाइक़े सां तालुक़ु रखां थो हाला सां, त मूंखे इहा ख़बर त हाला में बि जेके बि वॾो माण्हू हूंदो हो जेको बि 30-40 सालनि जो, उहो ॿुधाईंदो मूं नंढे हूंदे उणत जो कमु कयो। ईअं ई जेकॾहिं अंब ॻोठ में कंहिंखां पुछिजे थो त उहो पूरो हिकिड़ो जनरेशन हुई जेको नंढ हूंदे खां उन कम में सलाह ॾियल हुआ ऐं कमु सिखंदा। अॼुकल्ह जे नौजवान अहिड़नि लेबर इंटेंसिव कम में घटि आहे। हा, जीअं अजरक जी ॻाल्हि कजे, ब्लॉक प्रिंटिंग आहे, उहो कमु वरी बि हुन खां सवलो आहे, त उन में तव्हांखे वधीक माण्हू मिलंदा। या काशीअ जो कमु आहे, लिखाई जो कमु आहे, उन में तव्हांखे माण्हू मिलंदा, नौजवान तबिको आहे। या असीं खणी ॻाल्हि कयूं त औरतुनि में या छोकिरियुनि में जेका सिलाई कढ़ाई जो कमु आहे, भरत जो कमु आहे, रलीअ जो कमु आहे, उन में छोकिरियूं अचनि थियूं, शौक़ु बि आहे। या फैशन डिज़ाइन जी हिकिड़ी फील्ड आहे, उन में बि कोशिशि कनि थियूं त असां मीडिया अॼुकल्ह एक्टिव आहे त उन में या सोशल मीडिया सां डिज़ाइनूं ॾिसी करे उहे डिज़ाइनूं ठाहियूं, त इन कम में हिकिड़ो लाड़ो वधीक आहे। अच्छा अबड़ो साहब, हिते सवाल इहो बि पैदा थिए थो त साज़ ठाहींदड़ जेके हुनरमंद हुआ उहे बि ग़ाइब थींदा था वञनि, जिन में जंग आहे ऐं यकतारो आहे, शाह लतीफ़ जो तंबूरो आहे, इहे बि हाणे गुम थींदा था वञनि ऐं इनखे ठाहिण वारा बि। बिल्कुलु। मुस्तक़बिल असांजो छा थींदो? ॾिसो, इहो हाणे असल में छा आहे जो इंस्टीट्यूशनलाइज़ेशन जेका थींदी आहे, जीअं इदारा ठहंदा आहिनि ऐं इदारनि जो हिकिड़ो कमु हूंदो आहे त इन्हनि शयुनि खे हिकिड़ो प्रमोट बि कनि ऐं गॾोगॾु उन ते कमु बि कनि। हाणे असां जीअं हींअर जेको फेस्टिवल कयूं था या जेके बि इन क़िस्म जा इवेंट कंदा आहियूं, त उते असांजो हिकिड़ो पूरो पैकेज हूंदो आहे। जीअं हींअर तव्हांखे नज़र ईंदो 23 खां 25 तारीख़ ताईं जेको पंहिंजो आर्टिज़न विलेज सिंध म्यूज़ियम में फेस्टिवल आहे, सिंध क्राफ्ट फेस्ट, उन में असां हिकिड़ो लोक मौसीक़ीअ जो सेक्शन रखियो आहे, जेको गॾोगॾु प्रोग्राम सां हुनरमंद बि हूंदा, पर गॾोगॾु हिकु लोक मौसीक़ीअ जो जंहिंमें बांसुरी, अलगोज़ा, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके मुरली आहे या फ़नकार आहिनि पंहिंजा जेके, उहे पंहिंजी फ़न जो मुज़ाहिरो कंदा या उते मौजूदु हूंदा। त अहिड़े क़िस्म सां उन्हनि खे प्रमोट करण जी ज़रूरत आहे तमामु घणी, सिर्फ़ु लोकल लेवल ते न पर बैन अल-अक़वामी लेवल ते, ताकी इहे शयूं जेके हिकिड़ो त फ़न आहे पर गॾोगॾु उन्हनि जा इंस्ट्रूमेंट्स आहिनि, उन्हनि खे बि मिसाल आउं जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि कयां त हाणे मूंखे तंबूरो खपे या चंग खपे, त मूंखे सवलाई सां कोन मिलंदो। त इहे इदारनि खे हिते सोचणु घुरिजे त इन कम खे कीअं हथी वठाइजे ऐं कीअं इन खे प्रमोट कयूं, छो जो जेके अञा बि इन जे ठाहिण वारा वेठा आहिनि जेके ठाहे सघनि था, पर अॻियां हली करे इहो बि हिकिड़ो मूंखे लॻे थो त हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो त इन्हनि शयुनि खे असां कीअं बचाए सघूं। नाज़रीन, असांजी गुफ़्तगू जारी आहे, हिकु ख़ूबसूरत नगमो आहे जेको मिली करे ई ॿुधूं था। वेलकम बैक नाज़रीन, इवनिंग स्पेशल में अबड़ो साहब असां ॻाल्हि कईसीं मर्दनि जी, जिते छोकिरनि जी, त हुननि जी दिलचस्पी छा छा ठाहिण में आहे।
हथ जे हुनर मां। जिथे ॻाल्हि कजे औरतुनि जी, असां अक्सर करे ॻोठनि में या पंहिंजे घरनि में रिलियूं ठाहींदे हुननि खे ॾिठो आहे। अॼुकल्ह जेका न्यू जनरेशन आहे हुननि खे हथ जे हुनर में छा छा ठाहिण जो शौक़ु आहे? ॾिसो हाणे रली में हिकिड़ी जेको नओं ट्रेंड आयो उहो रली एप्लिक जे कम सां शर्ट्स ठाहिणु या एप्लिक जे कमनि मां कुशन्स आहिनि, एप्लिक जे कम मां ॿियूं जेके फैशन में इन आहिनि या इंटीरियर में जेके इन शयूं आहिनि उन्हनि जो शौक़ु वधीक आहे ऐं उन जी खपत बि आहे। तव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ ब्रांड्स हिते कमु कनि पिया ऐं उन्हनि में बि तव्हांखे उहे शयूं प्रिंट में नज़र ईंदियूं, छो जो उन्हनि जो ज़ाहिर वॾा सेटअप आहिनि त उहे शयूं डिज़ाइनूं जेके आहिनि उहे प्रिंट में खणी ईंदा आहिनि। पर जेकॾहिं हथ जे हुनर जी ॻाल्हि कजे जेको तमामु घणो एक्सटेंसिव कमु आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत नमूने सां कट वर्क, एप्लिक जो कमु, पैच वर्क जो कमु शर्ट्स ते तव्हांखे वधीक ॻोठनि में औरतूं ख़ासि तौर सां यंग गर्ल्स उहे पंहिंजे लाइ बि कनि थियूं ऐं गॾोगॾु मार्केट जे लाइ बि उहे कनि थियूं। पोइ उन्हनि जा लिंक्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ एग्ज़िबिशन सां थियनि था। रली जेका ख़ुदि पंहिंजी खणी चऊं जेका ट्रेडिशनल रली आहे उन जी हिकिड़ो त तमामु घणो इंटेंसिव कमु आहे, लेबर इंटेंसिव आहे ऐं टाइम टेकिंग आहे। हिकु हिकु रली जेकॾहिं 3 महीने 6 महीने में ठहे थी त ओतिरी क़ीमत उन्हनि खे नथी मिले। बिल्कुलु ज़ाहिर तव्हां पाण सम्झो त 8 कलाक या 5 कलाक रोज़ कमु करे त उन लिहाज़ खां उहा 20-25 हज़ार रुपया या 30 हज़ार रुपये ताईं रली खपणु घुरिजे जेका नथी वञे। त उन जॻह ते हीअ जेके शर्ट्स ऐं हिन जो कमु आहे उहो थोरो डिज़ाइन जो उन में एलिमेंट वधीक आहे ऐं ट्रेंड जो वधीक आहे, फैशन जो वधीक आहे, पर उन में महिनत घटि आहे। ईअं कोन्हे त बिल्कुलु महिनत कान्हे, पर उन लिहाज़ खां रलीअ जे कंपेरिज़न में महिनत घटि आहे। त उन जो उजूरो उन्हनि खे सुठो मिली वञे थो, जंहिंजे करे पोइ यंग जनरेशन जी जेके बि ख़ासि तौर सां छोकिरियूं आहिनि उहे इन में फील्ड में कमु कनि पियूं। हाणे फेस्टिवल में आमतौर ते रिलीअ जो जेको खपत आहे उहा घटि थी वई आहे, ईअं छो? अच्छा, इहो ओवरऑल मूंखे लॻे थो त हिकिड़ो पंहिंजे मुल्क जी इक़्तिसादी सूरत हाल जो बि हिकिड़ो इम्पैक्ट आहे। रुगो हीअ एग्ज़िबिशन जेका हिकु ॿ कराची में हींअर रिसेंटली थियूं आहिनि उन जे ट्रेंड्स मां इहा ख़बर थी पए त साॻी एग्ज़िबिशन्स जेके प्रीवियस ईयर थियूं हुयूं उन में तमामु घणी सेल हुई, तमामु घणी खपत हुई ऐं एतिरो जो उते हुनरमंद जॾहिं विया हुआ वापसि आया त ख़ुशि ख़ुशि थी मोटी आया। हिन वक़्तु उन में तमामु घणी घटिताई आई आहे ऐं सेल ते इहो हिकिड़ो ऐं सम्झां थो ओवरऑल इम्पैक्ट आहे असांजी इकानमी जो, इक़्तिसादी सूरत हाल जो। त इन में इहा ॻाल्हि कान्हे त असांजे हुनर जी का पुठिभराई कान थी थिए, पर हिन में ॿिया बि फैक्टर इलाही काउंट करे सघजनि था। असां इहो ॾिठो आहे त नंढियूं शयूं ऐं घटि क़ीमत वारियूं शयूं घणियूं सेल थियूं थियनि, इहो भला छा राज़ आहे? उन में ॾिसो इहा ई शइ त माण्हुनि जो परचेज़िंग पावर तमामु घटि थी वियो आहे ऐं ॿी ॻाल्हि त ज़्यादातर असां ॾे ॾिसो त हींअर पंहिंजे जेके तमामु घणी बेसिक नीड्स आहिनि, ज़रूरी आहिनि, उन जे ई ख़र्चो अख़राजात में असां पूरा हूंदा आहियूं। त जेके ख़ासि तौर सां इंटीरियर जूं या असीं खणी चऊं त ज़ेबाइश जूं घरनि खे ख़ूबसूरत बनाइण जूं जेके शयूं आहिनि उन्हनि ते खपत घटि थी वई आहे असांजे मुल्क जी सूरत हाल आहे। अब्रॉड असीं फॉरेन में वञूं त ईअं न आहे, त पंहिंजे मुल्क में इहो आहे त हाणे परचेज़िंग पावर घटि आहे, उन हिसाब सां घटि क़ीमत वारियूं शयूं वधीक सेल थियनि पियूं ऐं उन ते पोइ ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं ख़ासि तौर सां अगरि जेकॾहिं पंहिंजूं एग्ज़िबिशन्स आहिनि उन में अचनि था जेके हुनरमंद उहे इन्हनि शयुनि खे खणी अचनि। झंडी ऐं काशी जे कम में नवां मर्कज़ बि जुड़िया आहिनि? बिल्कुलु, इन में असांजे इदारे तरफ़ां हिकिड़ो मर्कज़ खोलियो वियो आहे बिरशा में, जिते असां उन्हनि खे तरबियत ॾियूं था। इन सां गॾोगॾु जेके ॿिया बिरशा में ॿिया मर्कज़ आहिनि उहे कमु कनि पिया पंहिंजी लेवल ते। पर झंडीअ में बि हींअर जेको ख़ासि तौर सां मींहंनि जे मौसम में ऐं जेका फ्लड्स आया उन में तमामु घणो नुक़सानु थियो। तव्हांखे ख़बर त पाणी बीह रहियो त काठ जो हिकिड़ो मसइलो, रॉ मटीरियल जो मसइलो, त ईअं चैलेंज वॾो आहे उन्हनि जे लाइ। नाज़रीन, असांजी गुफ़्तगू अबड़े साहब सां जारी आहे। हिकु ख़ूबसूरत नगमो आहे जेको मिली करे ई ॾिसूं था। वेलकम बैक नाज़रीन, इवनिंग स्पेशल में नाज़रीन असां सां गॾु आहिनि शकील अबड़ो साहब जंहिंसां तमामु ख़ूबसूरत दिलचस्प गुफ़्तगू हली रही आहे। हिकिड़ी नई शइ आहे जंहिंजी वधीक खपत थिए पई, उन जो नालो अचे त उहो आहे खुसा। खुसनि में अॼुकल्ह दिलचस्पी औरतूं बि वठनि पियूं ऐं मर्द बि वठनि पिया। इहे किथे किथे ठहनि था ऐं जा हुनरमंद किथे किथे आहिनि? सो ज़्यादातर खुसनि जो कमु जेको हिते सिंध में थिए पियो उहो जेकबाबाद, कश्मीर ऐं छो जो असुल त बलोचिस्तान खां अचे पियो इहो कमु ऐं बलोचिस्तान जे बॉर्डरिंग एरियाज़ जेको जेकबाबाद आहे, कश्मीर आहे, उते हिन जा कारीगर मौजूदु आहिनि।
इन खां अलावा उमरकोट में बि कुझु उनजो कमु हिकिड़ो क्लस्टर आहे छाछरे में, हिकु ॿ आर्टिज़न्स आहिनि जेको कमु कनि पिया। ख़ैरपुर में हिकु अधु आर्टिज़न आहे जेको कमु करे पियो, पर एॾी वॾी तइदाद में कोन्हे। ज़्यादातर तव्हांखे जेकॾहिं खुसा मिलनि था मार्केट में त उहे तव्हांखे मशीन मेड मिलंदा, मशीनुनि ते ठहियल आहिनि, उन्हनि जो भरत मशीन ते हूंदो। हथ ते ठहियल खुसो तमामु घटि आहे, पर आहे सही। जीअं ॿुधायुमि तव्हांखे जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में कमु थिए पियो, ऐं उनजी खपत आहे बिकॉज़ इहो फैशन में आहे बिल्कुलु। ऐं उनजो ट्रेंड आहे हिकिड़ो। ऐं खुसनि जो जेको आहे आम जाम इस्तेमालु वधीक थिए थो, घर में बि पाइनि था ऐं फैशन तौर ते शादियुनि मुरादियुनि में बि पाइनि था। बिल्कुलु, इहा हिकिड़ो त उनजी पाइदारी बि आहे ऐं ॾिसण में बि ख़ूबसूरत आहे, कलर सुठा आहिनि उनमें। त जेकॾहिं 2,500-3,000 में मिली थी वञे हिकिड़ी सुठी, ऐं कंपेरिज़न में तव्हां ॾिसो त जेके ब्रांड्स आहिनि उन्हनि ते जेके शयूं आहिनि चमकारियूं मिलनि थियूं या छा, उहे महांगियूं आहिनि। बिल्कुलु। उन करे हिकिड़ी कॉम्पिटेटिव प्राइस आहे। मूंखे लॻंदो आहे त कॉम्पिटेटिव प्राइस में जेॾी महिल असां ईंदासीं, क़ीमत में ईंदासीं, मार्केट जे हिसाब सां क़ीमतूं हूंदियूं त असांजी शइ खपंदी। का अहिड़ी डेटा आहे जेका कारीगरनि लाइ हुजे, ख़ासि तौर ते ख़बर पवे त ही कारीगर किथे वेठो आहे, किथे आहे, कहिड़ो कमु कंदो आहे, हुनजी महारत कहिड़ी आहे, अहिड़ी का डेटा बेग ठही आहे? बिल्कुलु, उन में असांजी मैपिंग थियल आहे ऐं पूरी सिंध जी डेटा असां वटि मौजूदु आहे। त मुख़्तलिफ़ हुनरनि जे हवाले सां कॾहिं को मौक़ो मिलियो त उनखे पाण कंदासीं कंहिं प्रोग्राम में डिस्कस, त किथे केतिरा आर्टिज़न्स आहिनि, कहिड़ा हुनर आहिनि जेके मौजूदु आहिनि। इवन अगरि किथे हिकिड़ो आर्टिज़न आहे त उहो बि उनजी बि असां मार्क कई आहे। हींअर रिसेंटली असां 2 सेंटर खोलिया आहिनि बदीन वारे पासे, जतन जी कम्यूनिटी में, जत कम्यूनिटी जेके उठ चारींदा आहिनि। हाणे उते एक्सेस बि कान्हे, रोड बि कोन्हे, कचो रोड आहे या उन्हनि ते पहुचाइण जो हिकिड़ो वॾो, पर हुनजो कमु तमामु यूनिक आहे, तमामु ख़ूबसूरत कमु आहे। हींअर इहे मेले में ईंदा, घुराईंदासीं उन्हनि खे त तव्हांखे मौक़ो मिले त ज़रूरु उहे ॾिसिजो। त उन्हनि जतन जो जेको कमु आहे, उन्हनि जा गज आहिनि, उन्हनि जो ख़ूबसूरत ड्रेसिस आहिनि, उहे उते मौजूदु हूंदियूं। अगरि केरु वठणु चाहे त सेल बि कंदा। अच्छा, जिते तव्हां ॻाल्हि कई जतन जी, त उठ जे डास मां खेस ठाहींदा आहिनि, छा अॼु बि उहो कमु थिए थो? न, अनफॉर्चुनेट इहो ई आहे त जेका शइ अॻे ठहंदी उन लेवल जी कान्हे, ऐं छो बिकॉज़ ऑफ खपत कान्हे। अॻे उनजी खपत हूंदी हुई, तंहिंजे करे उहा शइ ठहंदी बार बार ऐं आर्टिज़न फोकस कंदा। हाणे सिर्फ़ु हिकिड़ी उन मां फरासी ठहे थी, जेके जतन जूं कम्यूनिटी आहिनि, कुझु बदीन में, बागली में, उहे कुझु औरतूं आहिनि, सफ़ा झूर पोड़ियूं औरतूं आहिनि, जेके अञा ताईं उहे डिज़ाइनूं बि उन्हनि जे दिमाग़ में सेव आहिनि। तव्हां ॾिसंदो तव्हांखे हैरानी थींदी त उन्हनि जी डिज़ाइन जेका आहे उहा बर्ज़बान उन्हनि खे यादि आहे, ऐं उहो ॻाल्हि कचहरी कंदी पियूं ऐं उहा डिज़ाइन ठहंदी पई। ऐं बिल्कुलु बेसिक उन्हनि जी हिकिड़ी खदी जी मशीन हूंदी आहे, लूम ठहियलु हूंदी आहे, घड़ा मंझि वांगुरु, ऐं उन ते हू कमु कंदियूं। उन में हू उठ जो वार ऐं रिढ जो वार, बकरीअ जो वार, उहो इस्तेमालु कंदियूं आहिनि। डास जेका ॻाल्हि कयूं पिया पाण, त उनखे धागे सां मिलाए करे ऐं उनजी अञा ताईं उहा ठहे थी फरासी, पर खथो कोन थो ठहे। हाणे खथो जी खपत आहे। त इहो जेको हुनर आहे नए नस्ल में मुंतकिल न थियो आहे? न, इन में उहो ई ॿुधायमि त इहो जेको उणत वारो कमु आहे न, इहो थोरो लेबर इंटेंसिव आहे, त इन में घटि लाड़ो आहे। असां इलाही कोशिशि कई त जीअं हाल में असीं खादीअ जे कम खे, सूसी जे कम खे रिवाइव कयूं, पर अञा उन में कामयाबी न थी आहे। छो जो उन में सिखण जे लाइ, सिखिया जे लाइ हिकिड़ो जेको स्पिरिट खपे, जेका टाइम खपे, उहो नौजवान तबिको न पियो ॾेई सघे, जंहिंजे करे हुन में प्रॉब्लम्स आहिनि। काशीअ जे कम जी हिन वक़्तु कहिड़ी हालत आहे? काशीअ जो कमु सुठो उरूज ते चढ़ियो आहे, पहुतो आहे। ऐं छो जो उनजी हिकिड़ो त जेके कारखाना आहिनि मौजूदु नसरपुर में, असां ईअं नोट कयो आहे त 2-3 कारखाना नवां खुलिया आहिनि ऐं उन में यंग जनरेशन आहे, जेके डिज़ाइन स्कूल्स मां पढ़िया शागिर्द, उन्हनि वञी पंहिंजो कमु शुरू कयो आहे। नसरपुर में उन्हनि पंहिंजा दुकान बि खोलिया आहिनि ऐं उते कमु हले पियो। या 1-2 अहिड़ा कारखाना आहिनि जिन जा आउटलेट्स, जिन जा लिंक कराची में डेवलप थिया आहिनि, त उते हू कराची जा ऑर्डर्स वठी करे नसरपुर में ठाहींदा। त इहो हिकिड़ो सुठो, ऐं सम्झा क्लासिकल एग्ज़ाम्पल आहे त असांखे ही क्राफ्ट जेके बि हूंदा उन्हनि खे मार्केट करण जे लाइ वरी बि शहर जी मार्केट आहे या इंटरनेशनल मार्केट आहे, त जेकॾहिं उहो लिंक जोड़ण में कामयाबु वियासीं त असांजी इहा कामयाबी थी सघे। त काशी में ईअं आहे, थियो आहे ईअं। थर जे शहर में कार्बेट ठहंदो हुयो, उहो हिन वक़्तु कहिड़ी सतह ते पहुतो आहे? ॾिसो, जेको कारपेट जो कमु आहे या कालीन साज़ी जेका थींदी हुई थर में, अॻे तमामु घणी लेवल ते हूंदी, छो जो अॻे
उन में बि कराचीअ जो जेको एंटरप्रेन्योर हो, कराचीअ जो जेको मिडल मैन खणी असीं चऊं या खपाइण वारो जेको न उहो इन्वेस्टमेंट कंदो हो। ऐं उन में उते हिकिड़ो प्रॉब्लम इहो थियो त बैन अल-अक़वामी इदारनि जे तरफ़ां चाइल्ड लेबर जे करे इलाही इशूज़ थिया, त उन जी बि असर अंदाज़ उहा ज़रूरु थी आहे। पर अञा ताईं बि थर में कारपेट ठहे थो ऐं उन में कालीन साज़ी जो कमु थिए थो ऐं उन जी मार्केट कराची आहे ज़्यादातर, छो जो इहो हिकिड़ो एक्सपेंसिव आइटम आहे, त हुन जी खपत बि उते ई कराची में थिए थी। सिंध जा जेके हुनरमंद आहिनि उहे त हिन वक़्तु गिलगित ऐं इस्लामाबाद में बि वञी पंहिंजो कारोबार कनि था। बिल्कुलु, इस्लामाबाद में जेके फेस्टिवल्स थींदा आहिनि त उन में उन्हनि खे दावतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि त उते वेंदा आहिनि। ख़ासि तौर सां थर जो कारीगर जेको आहे या थर जा जेके दुकान आहिनि उहे तव्हांखे मिलंदा, गिलगित में बि मिलंदा, मरी में बि मिलंदा, या जेके इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन जा उते शॉप्स आहिनि उते तव्हांखे उहे शयूं मिलंदियूं। बट अञा उहा पेनिट्रेशन जेका आउं सम्झां थो हुअणु घुरिजे उन में अञा। अच्छा, इहो फ़र्क़ु छो आहे त थर जा ई उते मिलनि था असांखे दुकानदार, ख़ैरपुर जो न आहे, घोटकी जो न आहे, ॿियनि शहरनि जा न आहिनि, इन जी वजह छा आहे? ॾिसो, मेजॉरिटी चई सघूं था त उहे आहिनि, पर ईअं कोन्हे त हू कोन्हनि। हाणे मिसाल ख़ैरपुर में तव्हांखे हुन में लोक विरसा में ख़ैरपुर जो बि आउटलेट आहे, ख़ैरपुर जो दुकानु आहे जिते ख़ैरपुर जूं शयूं उते तव्हांखे मिलंदियूं। ईअं ई तव्हांखे ॿियनि इलाइक़नि जा बि माण्हू इस्लामाबाद जा इवन कराची में बि कारोबार कंदे या लिंक्स हूंदा हुननि जा। जीअं हाणे हालाजी काशीअ जो कारीगर में बि हुनजो दुकानु कराची में न हुजे या इस्लामाबाद में न हुजे, पर उन्हनि जो सामान उते पहुचे थो या उते उन्हनि जो हिकिड़ो कारोबार जो सिलसिलो आहे। छो जो दुकानु खोलणु, कारोबार करण जे लाइ ज़ाहिर हिकिड़ी वॾी इन्वेस्टमेंट बि खपे थी, जेका आउं सम्झां थो त हिकिड़ी थरी हुनर जी खपत हुअण करे, वधीक खपत हुअण जे करे, या उनजी जेका कमर्शलाइज़ेशन आहे उहा सुठी थियल आहे ऐं उनजो असरु राजस्थान जे करे बि त ऑलरेडी उनजी एक्सपोर्ट मार्केट बि डेवलप थियल आहे, तंहिंजे करे उहा शइ वधीक खपे थी, जंहिंजे करे इनकम जो फ्लो सुठो आहे। हिते इहो सवाल पैदा थो थिए त दुकानदार त आहिनि पर हुनरमंद न आहिनि। हा, इहा हिकिड़ी उहो ई ॿुधायमि त हिकिड़ी दुकानदार थियण जे लाइ हिकिड़ो जेको सफ़र आहे हुनरमंद खां दुकानदार थियण ताईं या एंटरप्रेन्योर थियण ताईं, इहो हिकिड़ो वॾो सफ़र आहे जेको जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो जज़्बो न खपे पर गॾोगॾु हुन में इन्वेस्टमेंट्स बि खपनि, त उहो हर कंहिं जे वस जी ॻाल्हि कान्हे। नाज़रीन, असांजी अपडेट साहब सां गुफ़्तगू जारी आहे। हिकु ख़ूबसूरत नगमो आहे जेको मिली करे ही ॾिसूं था। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। अच्छा अबड़ो साहब, जेके ॿाहिरि मुल्कनि मां नौजवान पढ़ी आया आहिनि, डिग्रियूं वठी आया आहिनि आर्ट में, क्राफ्ट में, त उन्हनि जो हीअं कंट्रीब्यूशन छा आहे? ज़्यादातर इन में जेको लोकल असांजी पंहिंजी यूनिवर्सिटीज़ जी डिज़ाइन स्टूडेंट्स हूंदा आहिनि या फैशन डिज़ाइनर खणी अचूं या इवन जेके आर्टिस्ट आहिनि उहे इन सेक्टर में ज़्यादा ॾिठा विया आहिनि। हेसि ताईं तमामु घटि ईअं रहियो आहे, पर कुझु मिसाल आहिनि जिन ॿाहिरां पढ़ी आया हिते अची करे उनखे लिंक हिकिड़ो जोड़ियो ऐं सुठो लिंक जोड़ियो, छाकाणि जो उहो इंटरनेशनल मार्केट खां वाक़िफ़ु हुआ त उहो हिते प्रोडक्ट पंहिंजूं, मिसाल हिकिड़ी डिज़ाइनर आहे जेको ख़ैरपुर सां तालुक़ु रखे थी, उहा डिज़ाइन स्टूडेंट हुई, उहा अमेरिका में पढ़ंदी हुई ऐं उते जेॾीमहिल उन ॾिठो त हिननि शयुनि खे प्रमोट करे सघिजे थो त उहा हितां ख़ैरपुर मां पंहिंजूं शयूं आर्टिज़न्स खां ठहिराए करे उते उन्हनि सेल कयूं, जेके पोइ मार्केट में तमामु घणियूं सेल थियूं। पर ईअं तमामु घटि मिसाल आहिनि, ऐं सम्झा थो इहो लिंक जुड़णु घुरिजे, वधीक इन ते स्ट्रांगली कमु करण जी ज़रूरत आहे। अच्छा, हुनरमंदनि जी का शिकायत थींदी आहे त असांजो हक़ जेको आहे उहो मारिजी थो वञे, उहो प्रॉपर तरीक़े सां असां ताईं नथो पहुचे, उन जे बचाव लाइ छा करे सघिजे थो? ॾिसो, हाणे उन में जेसि ताईं उहो चवंदा आहिनि न त हिकिड़ो हीउ सेक्टर हाईली अनऑर्गेनाइज़ सेक्टर आहे त ऐं छिड़ आहे, त उन में एक्सप्लॉइटेशन थींदी। इन जे लाइ ज़रूरी आहे त हिते हेठी लेवल ते असीं मुतहद हुजूं, पाण में उहा ताक़त कयूं, ऐं इहा अनफॉर्चुनेट आहे त अञा ताईं असां इन्हनि पंहिंजनि पेटी इशूज़ में क़ाबू हूंदा आहियूं। त जीअं बाक़ी सोसाइटी में आहे त हिते हुनरमंद सेक्शन में बि, सेक्टर में बि इहो वॾो इशू आहे त असां मुतहद थी करे पंहिंजे राइट्स लाइ, पंहिंजे कम जे लाइ एॾो बार्गेन कोन था कयूं, ऐं जंहिंखे जिते नज़र अचे थो उहो उन हिसाब सां उनजो हक़ तलफ़ी थिए थी ऐं उहो ॻाल्हाए नथो सघे। त ऐं अहिड़ा ज़ाहिर उन्हनि जी इदारा बि कोन्हनि जेके इन लिहाज़ सां उन्हनि जी एडवोकेसी कनि, कमु कनि,
पर एजुकेट ज़रूरु थिया आहिनि। उन में हिकिड़ो वॾो जेको अंसर आहे उहो इहो आहे त जॾहिं निमाइशुनि में वञनि था त उते उन्हनि खे अहिड़ा माण्हू टकराइजनि था जेके हिननि सां गॾु कमु कनि था ऐं जेके हिननि खे सम्झाइनि बि था त कीअं तव्हां बार्गेन कयो। त इहो हिकिड़ो ख़ुदि अमल आहे जेको इलाही कारीगरनि जेके हाणे एम्पावर थी विया आहिनि माशाल्लाह, उन्हनि खे असांजी ज़रूरत न आहे, ॿिए कंहिंजी ज़रूरत न आहे, उहो पंहिंजो सुठो रेट्स वठनि था उन्हनि पंहिंजनि शयुनि जो। छाबड़ो साहब, अहिड़ा के कानून न आहिनि थिया जेके इन मार्केटिंग में हेरा फेरी खे थोरो बचाए करे जेको हुनरमंद आहे हुनखे पंहिंजो उजरो सही मिली सघे? ॾिसो, इन जो वॾे में वॾो हिकिड़ो कानून साज़ीअ में कमु जेको रहियल आहे पाण वटि ऐं पंहिंजे पड़ोसी मुल्क पाड़ेसी मुल्कनि में थी वियो आहे उहो आहे GI, जोग्राफिकल इंडिकेशन्स, जेको फेडरल गवर्नमेंट जो हिकिड़ो इदारो आहे उन खे करिणो आहे। हाणे उहो सेनेट में कानून बि पास थी वियो आहे ऐं उन ते कमु बि हले पियो, पर जंहिं स्पीड सां कमु करणु घुरिजे उहो उन स्पीड सां न पियो अचे। अञा सिर्फ़ु 2-3 सेक्टर्स आहिनि जिन ते इहो कमु थियो आहे। इनखे सवलो आउं तव्हांखे सम्झायां त मिसाल पंहिंजी हैदराबाद जी चूड़ी आहे। हाणे हैदराबाद जी चूड़ीअ जे नाले सां ई रजिस्टर्ड आहे उन GI में, उनखे चवंदा आहिनि जोग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री। त उहा उन हैदराबाद चूड़ी जे नाले सां रजिस्टर थी वई। उन खां पोइ इहा चूड़ी ॿिए कंहिं बि नाले सां पूरे पाकिस्तान मां ॿाहिरि न वञी सघंदी। जॾहिं बि वेंदी त उन ते उहो ठपो लॻल हो। ईअं ई पंहिंजी अगरि अजरक जी ॻाल्हि कयूं त उहा टेकअप असां कई आहे, अञा उन में अञा ज़ाहिर GI न थी आहे, उन जी रजिस्ट्रेशन न थी आहे। त सिंध जी अजरक सिंध जे अजरक जे नाले सां सेल थींदी। ईअं न थींदो त ॿाहिरि वञे ऐं उहा अजरक ॿिए कंहिं डिज़ाइनर जे नाले सां वञे, छो जो इहा असांजी हिकिड़ी क़ौम जी प्रॉपर्टी, असांजी सकाफ़त आहे, त असांजी सकाफ़त जे नाले सां रजिस्टर थींदी। अच्छा, पोइ अचे थो डिज़ाइन जो कमु। त हाणे हिननि जूं डिज़ाइनूं चोरी न थियनि। त डिज़ाइनूं अक्सर जेके चोरी थींदियूं आहिनि उहे ख़ासि तौर सां टेक्सटाइल, फैशन डिज़ाइन ऐं इन में वञनि थियूं। त उते कानून सख़्ती करण जी ज़रूरत पवंदी त पहिरीं इहे डिज़ाइनूं उन रजिस्ट्री में रजिस्टर थियनि, उन खां पोइ उन ते माण्हू अमल पैरा कराए सघे थो। त इहो हिकिड़ो वॾो कमु आहे जेको अगेन इदारा त मौजूदु आहिनि पर उनखे स्पीड में कमु कजे इन ते। हुनरमंदनि जो को पको पुख़्तो मार्केट ठाहिणु खपिजे या मुस्तक़िल मार्केट हुजे जेको उहो अञा ताईं बि कंहिं शहर में जेके हंधि बि न आहे। ॾिसो, हैदराबाद में असां इहा कोशिशि कई आहे त हिते आर्टिज़न विलेज, जीअं तव्हांखे ॿुधायमि, सिंध म्यूज़ियम में हिते काफ़ी माण्हू अचनि था ऐं उते उहे असां शॉप्स बि ठाहिया आहिनि। उन्हनि खे असीं हींअर त सिर्फ़ु 3 महीने में हिकिड़ी एग्ज़िबिशन करे उनखे एक्टिव कयूं पिया, पर आहिस्ता आहिस्ता इहो ई प्लान आहे त इन में हिकिड़ो मुस्तक़िल बुनियादनि ते हुनरमंद वेहंदा अची ऐं इन हैदराबाद में एटलीस्ट उन्हनि खे हिकिड़ी मार्केट मिली वेंदी। उन सां गॾो गॾु कराची में असां काफ़ी साल अॻु इन ते कमु कयो, पर अनफॉर्चुनेटली उहा पोइ गवर्नमेंट जे मसइलनि जे करे कुझु असां उनखे न टेकअप करे सघियासीं, कंटिन्यू न करे सघियासीं। कराची में तमामु घणी ज़रूरत आहे, ॿुधायां तव्हांखे, छो कराची हिकिड़ो बैनुल अक़वामी शहर आहे ऐं उते हिकिड़ी सकाफ़ती मार्केट जीअं पहिरीं ज़ेबुन साइड स्ट्रीट हूंदी हुई ऐं हींअर आहिनि, पर उनजो ज़्यादातर कमर्शियल आहे। त अहिड़े क़िस्म जी मार्केट ठाहिणु घुरिजे। हथ जे हुनर जी नुमाइश सिर्फ़ु कराची ऐं इस्लामाबाद में थिए थी, मिसाल हैदराबाद में बि, त ईअं छो नथो थिए त हैदराबाद जा या सिंध जा अंदरूनी जेके इलाइक़ा आहिनि उते बि नुमाइश थियणु खपे? हा, ॾिसो, मार्केट जे लिहाज़ सां जिते तव्हां सम्झो था त इन मार्केट आहे, जीअं हाणे हिते जो हुनर, पंहिंजो सिंध जो हुनर आहे, उनजी मार्केट लाहौर में, पंजाब में, इस्लामाबाद में तमामु सुठी आहे। उते उन्हनि जी क़ीमत बि सुठी थिए थी, पुठभराई बि सुठी मिले थी ऐं हिकिड़ो परचेज़िंग पावर बि सुठो आहे। त हिते जॾहिं बि असां नुमाइशूं कयूं आहिनि, इवन मीरपुर ख़ासि में कंहिं टाइम में थी हुई, त एॾो सुठो रेस्पॉन्स नथो मिले। इवन हैदराबाद में बि अञा उहो कराची जहिड़ो रेस्पॉन्स नथो मिले, छो जो बिकॉज़ ऑफ हिकिड़ी कमर्शियल हब आहे, तव्हांखे ख़बर आहे, त उते एक्सपोर्टर बि टकराइजे थो। अच्छा, कोयटा में बि ऐं बलोचिस्तान में बि या ॿियनि हंधनि ते बि नुमाइश करे सघिजे थी, सिर्फ़ु कराची, लाहौर में, इस्लामाबाद में न, कोयटा बि आहे ऐं अहिड़ा जेके हंध आहिनि जिते इहे शयूं खपिजी सघनि थियूं। बिल्कुलु, इहा इन ॻाल्हि सां 100% एग्री कयां थो त जेके ॿिया सूबाई दारुल हुकूमत आहिनि या वॾा शहर आहिनि, इवन पंजाब में बि सिर्फ़ु लाहौर छो, फैसलाबाद में बि थियणु घुरिजे, ईअं ई मुल्तान में थियणु खपे। त जेके वॾा शहर आहिनि उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी डायनामिक्स आहे, मार्केट हिकिड़ी परचेज़िंग पावर बि आहे, मार्केट बि आहे, त उते वरी बि हिननि शयुनि जी हिकिड़ी खपत थी सघे थी ऐं उते करणु घुरिजनि इहे शयूं। अच्छा बड़ो साहब, ही जेके हुनर आहिनि हिन वक़्तु यूनिवर्सिटियुनि में बि पढ़ाया वञनि था? जी जी,
छा छा पढ़ायो थो वञे हुते? इन में ख़ासि तौर सां जेके हुनर आहिनि उन्हनि जा हिकिड़ा शॉर्ट कोर्सिस बि थींदा, पर गॾोगॾु टेक्सटाइल में फैशन डिज़ाइनिंग जो कमु तमामु घणो यूनिवर्सिटियुनि में हले पियो, कराची में बि हले पियो, हिते हैदराबाद जामशोरो में बि आहिनि। इन सां गॾोगॾु सेरामिक्स में आहिनि पंहिंजा कमु हुन में कनि पिया। हाणे त मौसीक़ी जो बि शुरू थी वियो आहे कमु। त ईअं आहिस्ता आहिस्ता यूनिवर्सिटियुनि में फील्डूं ऐड थियनि पियूं ऐं यंग जनरेशन ख़ासि तौर सां हिनखे साइंटिफिक बुनियाद ते शयुनि खे स्टडी करे उन जे लिहाज़ सां कमु कंदी। त अञा उहा ॻाल्हि कुझु सालनि खां पोइ तव्हांखे नज़र ईंदो उन जो इम्पैक्ट। त जॾहिं नयूं नयूं इहे साॻियूं शयूं हूंदियूं, असांजो स्किल साॻियो हूंदो, त हिकिड़ी नई शक्ल में ॿाहिरि ईंदो ऐं उन में छो जो हिन शइ जी इहा आहे त हीअ फंक्शनल शयूं आहिनि सभु ऐं इस्तेमाल जे लाइ शयूं आहिनि। हुनरमंद जेको बि आहे उहो कमु करे थो मार्केट जे हिसाब सां, पर उहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके फंक्शनल आहिनि। फंक्शनल प्रोडक्ट्स जेके आहिनि से मार्केट उन्हनि जी थी सघे थी। हाणे हिते मिसाल असां चई बास्केट्स जी ॻाल्हि था कयूं या काशीअ जे बर्तन जी ॻाल्हि था कयूं या मिटीअ जा जेके कटोरा आहिनि या जमनियूं वग़ैरह, इहे थांव थपा जेके आहिनि इहे हाणे फैशन में आया आहिनि ऐं हाणे बाक़ाइदे तव्हांखे वॾनि मॉल्स में इन्हनि जूं थोरियूं क्वालिटी वारियूं शयूं मिलंदियूं। हिन ते त असांजे हुनरमंद जे लाइ इहो हिकिड़ो सिखण जो या खणी चऊं त हिकिड़ो ख़्यालु रखण जी ज़रूरत हूंदी आहे त हिन शइ खे क्वालिटीअ सां कीअं ठाहियूं, हुन जो मयार कीअं बरक़रार रखूं ताकी क़ीमत बि सुठी हुजे ऐं गॾोगॾु छो मार्केट में इहा शइ हले थी। व्यूअर्स तव्हांखे ॿुधाईंदी हलां त गुफ़्तगू असांजी जारी आहे, हिकु ख़ूबसूरत नगमो आहे जेको मिली करे ही ॾिसूं था। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। अबड़ो साहब जिते ॻाल्हि कजे नौजवाननि जी, जीअं असां पहिरीं बि इहे ॻाल्हि कईसीं त जेके अॼु हिन दौर जा नौजवान आहिनि उहे नयो कमु कीअं था करे सघनि, जीअं नवां दॻा आहिनि, नवां रस्ता आहिनि, उहे कीअं था करे सघनि? ॾिसो जेको असांखे इंस्पिरेशन मिले थी या जेके स्टडीज़ आहिनि उहे ॿुधाईंदियूं या असां सिखिया आहियूं खणी चऊं तालीम मां जेका ख़बर पई आहे असांखे, त जेका इंडस्ट्रियलाइज़ेशन थी आहे मुल्क जिन तरक़ी कई आहे ज़्यादातर इंडस्ट्रियलाइज़ेशन में ई थी आहे। उन में बुनियादी तौर ते हिकिड़ो मेन जेको एलिमेंट हूंदो उहो हूंदो आहे प्रोडक्ट। ठीकु आहे न, हिकिड़ी का न का शइ हूंदी आहे ऐं उन ते हू साइंटिफिक लिहाज़ सां कमु करे मशीन माण्हू पैसा मिलाए करे तरीक़नि सां कमु कंदा आहिनि ऐं उनजी मार्केट कंदा आहिनि। त असां वटि फॉर्चुनेटली प्रोडक्ट्स मौजूदु आहिनि। प्रोडक्ट असांखे अगरि नौजवान पंहिंजा जेके आहिनि उहे प्रोडक्ट खणनि, सिलेक्ट कनि, उनजी रिसर्च कनि, मार्केट अॼुकल्ह पूरी ग्लोबल मार्केट इंटरनेट ऐं हिन ते अमेज़ॉन आहे या ॿिया जेके चैनल आहिनि सोशल मीडिया मार्केटिंग में, उन जे तहत लिंक करे हिकिड़ो लिंक जोड़े सघिजे थो ऐं असांजो नौजवान माशाल्लाह IT जी फील्ड में तमामु घणो अॻियां आहे। त इन खे ईअं एक्सप्लोर कजे त उन फील्ड जे ज़रिए पंहिंजूं प्रोडक्ट्स उन ते रखजनि, ऑनलाइन बिज़नेस कनि ऐं उन ते हिकिड़ो वॾो कारोबार बि थी सघे थो ऐं मुल्क जे लाइ बि हिकिड़ो पंहिंजे लाइ बि मुल्क लाइ बि फ़ाइदो थी सघे थो। हिन वक़्तु तव्हांजे इल्म में आहे त ऑनलाइन वसीले केतिरो बिज़नेस करे सघे थो? एग्ज़ैक्टली फिगर्स त हा थिए पियो बिल्कुलु, बाक़ी एग्ज़ैक्टली फिगर हींअर कान्हे, पर माना एतिरी ख़बर आहे त हैदराबाद में ई इवन हिकु ॿ एरिया अहिड़ा आहिनि जिते ॿुधाईंदा त इहो करोड़नि में बिज़नेस थिए थो, पर नॉट हैंडीक्राफ्ट्स में, पर हुननि जी IT फील्ड जे ज़रिए पंहिंजा ॿिया स्किल्स उते सेल कनि था या सर्विसिस ॾियनि पिया। त हाणे असांजो नौजवान अगरि हैंडीक्राफ्ट्स खे या असांजूं जेके इंडिजीनियस शयूं आहिनि उन्हनि खे वठे ऐं उन्हनि जी हिकिड़ी मार्केट तलाश करे त हिकिड़ो बहितरीनु चैनल आहे ऐं दुनिया में इहो थिए पियो। तव्हां हुनरमंदनि खे छा इन ॻाल्हि जी सम्झ ॾिनी त तव्हां ऑनलाइन बिज़नेस कयो ऐं हुन मां फ़ाइदा वठी सघो था? बिल्कुलु, उन में पहिरियों बुनियादी अमल जेको आहे न उहो आहे तव्हांजी प्रोडक्ट जी प्रेज़ेंटेशन। त असांजी जेका बि प्रोडक्ट ठाहियूं था उन जी फोटोग्राफी कंहिं नमूने सां ख़ूबसूरत नमूने सां कीअं असां उनखे इंटरनेट ते मोकिलियूं, उन जूं असां ट्रेनिंगूं करायूं आहिनि आर्टिज़न्स खे। त पंहिंजी इवन मोबाइल कैमरा सां कीअं सही नमूने सां, सही लाइट सां, सही कार्नर सां, सही प्रेज़ेंटेशन प्लेसमेंट सां कीअं तव्हां सुठी तस्वीर कढो ऐं उहा तस्वीर तव्हां अपलोड कयो पंहिंजे सोशल मीडिया चैनल ते। त हींअर जिन बि हुनरमंदनि खे इहा तरबियत ॾिनीसीं उन मां इहा ख़बर पई असांखे त इन स्किल ख़ाली नंढिड़ो स्किल ॾियण सां ई हुननि जे कारोबार में तरक़ी थी आहे। त बैकग्राउंड कीअं हुअणु घुरिजनि, रोशनीअ जो ख़्यालु कीअं रखिजे, त इहो अहिड़े क़िस्म जूं तरबियतूं ॾींदा आहियूं असीं। अच्छा, हिन तरीक़े सां रुगो मक़ामी सां माण्हुनि सां राब्ता थिया आहिनि या ॿाहिरी दुनिया सां बि राब्ता थिया आहिनि?
हाँ, हिन में ॾिसो असल ॻाल्हि पूरो नेटवर्क आहे त हाणे ज़्यादा जेको आसान हिननि जे लाइ कमु आहे आर्टिज़न्स जे लाइ हुनरमंदनि लाइ उहो व्हाट्सएप आहे। त व्हाट्सएप या फेसबुक मार्केटिंग हाणे उते रुॻो पाकिस्तान मां न पर बैन अल-अक़वामी बि उन्हनि खे लिंक अचनि था, ख़ासि तौर सां असांजा पाड़ेसी मुल्क जेके सिंध जी अजरक खे तमामु घणो पसंदि कंदा आहिनि ऐं उन्हनि जा इलाही हुननि वटि क्वेरीज़ बि ईंदियूं आहिनि ऐं अनफॉर्चुनेट है त असांजा वरी ट्रेड लिंक डायरेक्ट न आहिनि त पोइ दुबई हांगकांग इन्हनि जे थ्रू उन्हनि खे चैनल्स खे ऑर्डर मिलंदा आहिनि त पर उहे हुनरमंद असांखे ॿुधाईंदा आहिनि इंफॉर्मेशन ॾींदा आहिनि त असांखे फलाणे माण्हू एक्सेस कयो, फलाणे माण्हू पुछे पियो हिन प्रोडक्ट जो। अच्छा, उनजो वरी ॿियो हिकिड़ो आउं तव्हांखे ॿुधायां त असां वटि बि जीअं आर्टिज़न विलेज हिते सिंध म्यूज़ियम में जेॾीमहिल फॉरेनर्स ईंदा आहिनि त उहे बि हिननि शयुनि खे लाइक कंदा आहिनि, पुछंदा आहिनि ऐं सिर्फ़ु प्रॉब्लम इहो आहे त असुलु ऐं नकुलु हिते इहा बि वॾी हिकिड़ी हले पई त नकली शइ तमामु घणी मार्केट में मौजूदु आहे त असलीअ जी सुञाणप घटि आहे त असुलु शइ किथां ॻोल्हिजे, उन जे लाइ असां उनखे प्रमोट कयूं था पंहिंजे विलेज जे थ्रू, सोवेनियर शॉप्स जे थ्रू उनखे कयूं। बिल्कुलु अबड़ो साहब, जेके हुनरमंद आहिनि ट्रेनिंग वारो जेको अमल आहे उहो तव्हां कंदा रहंदा आहियो या मुख़्तलिफ़ हुनखे टाइम ॾींदा आहियो पोइ हुनखे छा तव्हां हुनर जेको ट्रेनिंग आहे सेखारींदा आहियो? ॾिसो, हुनरनि जो त इहो त असांजा सेंटर्स आहिनि स्टेटिक, जीअं हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद में सेंटर ईअं असांजो कराची में आहे, जतन जी कम्यूनिटी में आहे, मेंगवाड़ कम्यूनिटी में, थरपारकर में, मुख़्तलिफ़ पूरे सिंध जे मुख़्तलिफ़ सिलेक्टेड सिटीज़ में असांजा हलनि पिया, विलेजिस में हलनि पिया सेंटर्स। इहो कमु मुसलसल आहे, इहो हले पियो ऐं उन में असांजी एडिशन थींदी रहे थी त उन्हनि में एडिशन कंदा आहियूं, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते नवां सेंटर खोलींदा आहियूं ऐं उन्हनि खे पर जेके असां सां गॾु हिकिड़े दफ़ा रजिस्टर थी वेंदा आहिनि न सिर्फ़ु उन्हनि खे पर ॿिया जेके असांखे ख़बर आहे त ॿिया हुनरमंद ॿियनि हंधि कमु कनि पिया। जीअं हाणे हींअर तव्हां जेका एग्ज़िबिशन 23 खां 25 डिसंबर हूंदी त उन में पूरी सिंध मां हुनरमंद अचनि पिया, पोइ किथां हिकु हुनरमंद हूंदो, किथां ॿ हूंदा, किथां 4 हूंदा, ईअं मुख़्तलिफ़ हिकिड़ो पूरो हुनरनि जो गुलदस्तो पेश थींदो। अबड़ो साहब, मां चाहींदसि जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि व्यूअर्स उन्हनि खे को मुख़्तसर मैसेज ॾियणु चाहियो? जी, हीउ ॾाढो ॾुखियो टाइम आहे ऐं हिन में आउं सम्झां थो त जेको असांजो तबिको ख़ासि तौर सां तमामु घणो मुतासिर थियो आहे, हूअं त सभई मुतासिर थिया आहिनि पर ख़ासि तौर सां हुनरमंद तबिको तमामु घणो मुतासिर थियो आहे। उन्हनि जे लाइ जेकॾहिं हीअ जेका एग्ज़िबिशन आहे उन में 23 खां 25 डिसंबर में अचनि ऐं उन्हनि जी शयुनि खे अप्रिशिएट बि कनि पर गॾोगॾु अगरि जेकॾहिं वुसत आहे त नंढी का शइ इहो करे अचनि त इहो त का न का हिकिड़ी शइ बि असांखे वठणी आहे त उन सां छा आहे जो जेॾीमहिल कलेक्टिवली असां कंदासीं त हिकिड़ी उन्हनि जी सुठी मदद थी सघंदी। ईअं बि जीअं असां ख़ैरात ॾींदा आहियूं न त थोरो एप्रिशिएट करण जे लाइ असांखे पंहिंजो इहो कमु करणु घुरिजे ऐं ॿियो इहो त कोशिशि कयूं त जीअं असुलु ऐं नकुल जी सुञाणप रखूं ऐं असुलु जेका शइ उनखे वैल्यू ॾियूं, रेस्पेक्ट करियूं, हेरिटेज खे वैल्यू ॾियूं। शकील अबड़ो साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम जो हिसो थिया, तमामु घणी ख़ुशी थी। थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे आयो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हमेशह दावत ॾींदा आहियो, यादि कंदा आहियो तव्हांजी टीम खे। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदी हलियां त इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी नए महिमान सां गॾु, नए टॉपिक सां गॾु। तव्हांजी वॾी महिरबानी असांखे ईअं जॉइन करण लाइ, असांखे प्यार ॾियण लाइ, तव्हांजी फीडबैक असां ताईं पहुची वेंदियूं आहिनि, तमामु तव्हांजा लख थोरा आहिनि। ऐं वेंदे वेंदे चवंदी वेंदी अलाह से तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, अलाह निगहबान। ऐं वेंदे वेंदे ख़ूबसूरत नगमो आहे जेको मिली करे ई ॾिसूं था।